बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां तो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। मोहतरम सदर मजलिस, मान वारा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा हमसफ़र साथियो, अस्सलामु अलैकुम। अॼु मूंखे जंहिं अज़ीम मौज़ूअ ते लब कुशाई करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे उहो आहे सीरतुन नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसहबी वसल्लम। हिकु अहिड़ो मौज़ू जंहिंजो ज़िक्र दिलनि खे रोशन ऐं ज़बाननि खे दुरूद सां मुअत्तर करे छॾे थो। नबीअ जे नाले सां दिलि खे करार ईंदो आहे, नबीअ जे नाले सां दिलि खे करार ईंदो आहे, दुरूद पढ़ण सां रूह खे बहार ईंदो आहे। जंहिंजी सीरत में इंसानियत जो नूर समायल, जंहिंजी सीरत में इंसानियत जो नूर समायल, अहिड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में हिकु ई बार ईंदो आहे। मोहतरम हाज़रीन, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसहबी वसल्लम अल्लाह पाक जा आख़िरी नबी ऐं रसूल आहिनि। क़ुरान पाक में अल्लाह ताला फ़रमाए थो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि लाइ रहमत बणाए मोकिलिया विया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सिर्फ़ु हिकु तारीख़ जो हिकु बाब नाहे, पर इंसान लाइ अमल, इख़लाक़, सब्र, मुहब्बत, इंसाफ़ ऐं रहम जो मुकमल नमूनो आहे। क़ुरान पाक पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ खे अज़ीम इख़लाक़ करार ॾिए थो ऐं मोमिननि लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बहितरीन नमूनो करार ॾिनो वियो आहे। प्यारा दोस्तो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी असांखे सेखारे थी त ताक़त हूंदे बि माफ़ करणु, गुस्से जे वक़्तु सब्र करणु, कमज़ोर सां शफ़क़त करणु ऐं हर इंसान सां इज़्ज़त सां पेश अचणु ई आला इख़लाक़ आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, पर वसी तौर ते इंसानियत लाइ हुई। रहमत जो समुंड, मुहब्बत जो पैगाम, रहमत जो समुंड, मुहब्बत जो पैगाम, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो, दिलियनि जो सलाम। इख़लाक़ सेखारियाऊं, इंसाफ़ सेखारियाऊं, इख़लाक़ सेखारियाऊं, इंसाफ़ सेखारियाऊं, भटिकल इंसान खे रब सां मिलायाऊं। मोहतरम सामीन, सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु वॾो सबक़ु सचाई ऐं अमानत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत खां अॻु बि पंहिंजी सचाई ऐं अमानत सबबि माण्हुनि में इज़त रखंदा हुआ। असांखे बि घुरिजे त पंहिंजी ॻाल्हियुनि, वाइदनि ऐं अमलनि में सचाई अख़्तियार करियूं। प्यारा दोस्तो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़रीबनि, यतीमनि ऐं कमज़ोर माण्हुनि सां मुहबत कंदा हुआ। ॿारनि सां शफ़क़त, घर वारनि सां हुस्न सुलूक, पाड़ेसरियुनि सां भलाई ऐं माण्हुनि सां नरम गुफ़्तगू, इहे सभु सीरत नबवी जा रोशन पहलू आहिनि। अॼु जेकॾहिं असां चाहियूं था त असांजो मुआशिरो अमुन, मुहब्बत ऐं भाईचारे जो मुआशिरो बणिजे त असांखे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु पढ़णु न, पर पंहिंजी ज़िंदगी में अमल करणु घुरिजे। न रुगो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान ते रखूं, न रुगो नालो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान ते रखूं, संस इख़लाक़ खे पंहिंजे किरदार में रखूं। सच, सब्र, मुहब्बत ऐं रहम अख़्तियार करे, सच, सब्र, रहम, मुहब्बत ऐं रहम अख़्तियार करे सीरत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी रफ़्तार में रखूं। आख़िर में मां उहो चवंदुसि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत जो बहितरीन सबूत पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं इख़लाक़ ते हलणु आहे। पंहिंजी ज़बान खे सचो, दिलि खे नरम, अमल खे पाक ऐं माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद बणायूं। अल्लाह पाक असां सभिनी खे नबी करीम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे सम्झणु, उन ते अमल करणु ऐं पंहिंजी ज़िंदगी खे सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोशनी सां संवारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।